नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ईंदा हलूं त चक लॻ घरू अरवण तामोस पंहिंजी ज़ाल खे सरोटा हणी क़त्ल करे छॾियो आहे। कोटमाई जामड़ी में जवाबदार गुलाम अली खोसो घरू अरवण तां पंहिंजी ज़ाल कलसूम खोसो खे सरोटा हणी मथे में क़त्ल करे छॾियो आहे। हुन इलाइक़े में इहे चौबोल गर्दिश करे रहिया आहिनि त जवाबदार क़त्ल वारदात बाद औरत जो लाश कुझु ॻोह में दफ़नाए छॾियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस क़त्ल वारदात खां पोइ जांच शुरू करे छॾी आहे, पर अञा ताईं अहलकारनि खे लाश हथ न अची सघियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त चक लॻ घरू अरवण तामोस पंहिंजी ज़ाल खे सरोटा हणी क़त्ल करे छॾियो आहे। कोटमाई जामड़ी में जवाबदार गुलाम अली खोसो घरू अरवण तां पंहिंजी ज़ाल कलसूम खोसो खे सरोटा मथे में हणी क़त्ल करे छॾियो आहे। हुन इलाइक़े में इहे चौबोल गर्दिश करे रहिया आहिनि त जवाबदार क़त्ल वारदात बाद औरत जो लाश कुझु ॻोह में दफ़नाए छॾियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस क़त्ल वारदात खां पोइ जांच शुरू करे छॾी आहे, पर अञा ताईं अहलकारनि खे लाश हथ न अची सघियो आहे।